गी थे छो थो वेठो विञाए मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। ये दुनिया आहे फना है ये दुनिया आहे फना हिते कुछ भी रहणो नाहे मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। चार ॾींहड़ा ज़िंदगी थई चार ॾींहड़ा ज़िंदगी थई छो थो वेठो विञाए मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। कर चङो कम ऐं अदा तूं वठ रसी रहमान जी छॾ सफ़ा यारी छिनी इब्लीस ऐं शैतान जी इब्लीस ऐं शैतान जी। जेको दुश्मन आ तुझो है जेको दुश्मन आ तुझो तंहिंखे सजण थो भाई मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। चार ॾींहड़ा ज़िंदगी थई चार ॾींहड़ा ज़िंदगी थई छो थो वेठो विञाए मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। छो विसारे थी छॾियो हिते पंहिंजे पालणहार खे बादशाह मालिक हकीकी ॾेह जे दाता रखे ॾेह जे दाता रखे। वक़्तु थई अॼु पंहिंजो राज़िक वक़्तु थई अॼु पंहिंजो राज़िक छो नथो रीझाए मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। पैरवी प्यारे पैगंबर जी नथी तोखे वणे दीन खां वाकिफ नयो तॾ थो विखो औलियूं खणे पियो विखो औलियूं खणे तो को शैतानी गिचीअ में पाण थो तो पाए मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। ओ निहोड़े पंहिंजे नफ्स खे करे सिधड़ो सवारे वञ दुनिया में वक्तड़ो पंहिंजो अहिड़ीअ तरह गुज़ारे वञ। हयाती थोरड़ी आहे ॿ टिनि मिंटनि जी मोहलत ॼणो करे नेकियूं निमाज़ पढ़ी उमिरि पंहिंजी सवारे वञ। छॾे ॾे ऐश अशरत खे वॾी आहे पुछा तंहिंजी उमिरि बाक़ी बचल पंहिंजे तो गुरबत मंझ घारे वञ। अब्दुल वाहिद अञा भी वक़्त थे मौला मनाइण जो खुदा जे दर खणी अथड़ा अखिन मां आब हारे वञ। हिय हयाती आरज़ी बख्शण थई बख्शी खुदा जागिराणी जल्द थींदी तो खही जान बजुदा तो खही जान बजुदा। तुझी मर्ज़ी आहे इनखे तुझी मर्ज़ी आहे इनखे ठाही जा तूं ड्राही मुए खां पो मता पछताए पो मता पछताए। चार ॾींहड़ा ज़िंदगी थई छो थो वेठो विञाए मुए खां पो मता पछताए पो मता पछताए।